अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। प्यारा ॿारो, अॼु मां अव्हां जे लाइ का कहाणी न बल्कि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु सुहिणो ऐं प्यारो सबक़ आमेज़ हिकिड़ो बेत खणी आई आहियां, जेको मां पढ़ंदमि अव्हां लाइ ऐं उन जो मतिलबु या उन जी सम्झाणी बि अव्हांखे खोले सम्झाईंदमि। बेत कुझु ईअं आहे: वग़ैरह कयो वतन प्रित न छिननि पाण में, वग़ैरह कयो वतन प्रित न छिननि पाण में, पसो पखेड़िन माण्हुआ मिठ घणो। इन में जेके टे मैसेज या टे पैगाम भिटाई साईं जेके असांखे ॾिना आहिनि, उन मां हिकिड़ो इहो आहे त पखी वलर करे हलंदा आहिनि, पहिरीं ॻाल्हि। जानवर वग़ैरह करे हलंदा आहिनि, ॿी ॻाल्हि। ऐं किवलियूं कतार करे हलंदियूं आहिनि। हाणे अव्हां सोचींदव पखी, जानवर ऐं किवलियुनि जी मिसाल असांखे शाह साईं छो ॾिनी आहे, त मां अव्हांखे ॿुधायां। इन जी सम्झाणी कुझु इन तरह सां आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे हिन बेत में हिदायत करे थो त जीअं पखी गॾिजी वलर करे उॾामंदा ऐं जानवर वग़ैरह करे हलंदा आहिनि, त इन्हीअ सां इहे समूरनि ख़तरनि खां पाण बचाए पंहिंजी मंज़िल, पंहिंजे माॻ ते आसानी सां पहुची वेंदा आहिनि। तीअं ई असांखे बि इन्हनि जी सिक ऐं मुहबत खे मिसाल बणाए ज़िंदगी जे मामलनि में गॾिजी सिक ऐं प्रीत सां रहणु घुरिजे। इन सां असां ख़ौफ़ ऐं ख़तरनि खां बचियल रहंदासीं ऐं असांजी ज़िंदगी बि आसानीअ सां गुज़री सघंदी। ॿारो, इन में जेके सम्झण जा लफ़्ज़ हुया उहे वग़ैरह यानी उठनि जूं टोलियूं या जानवरनि जूं टोलियूं, प्रीत यानी मुहबत या प्रीत, पसो यानी ॾिसो, माण्हुआ यानी माण्हुनि खां वधीक, मिठ यानी सिक ऐं प्यार। इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके अव्हां अगरि सम्झो त अव्हांखे इन जो मैसेज पूरे बेत में आसानी सां सम्झी सघो था। ॿियो, असांखे इन मां सबक़ु मिलियो त असांखे जानवरनि ऐं पखियुनि जे हिक ॿिए सां सिक ऐं प्रीत मां मिठ ऐं मुहबत जो सबक़ु पहिराइणु घुरिजे। प्यारा ॿारो, इहो बेत हिते मुकमल थियो। ॿिए दफ़े ॿिए बेत सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।